तना सखावत हिन धरतीअ जो शाइर आहे। संदसि शाइरी जज़्बनि अदमनि एहसासनि सां टिमटार आहे। संदसि शाइरी पढ़ण खां पोइ धरती ॿोली सकाफ़त सां मुहबत करण जो इत्साह पैदा थिए थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंधी अदबी संगत सिंध जे साबिक़ा मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ज़ाहिद राजपर हालाणीअ में सिंधी अदबी संगत शाख पारां सिंध जे नाले वारे शाइर तना सखावत सां संदसि 35 जनम ॾींहुं मल्हाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंधी अदबी संगत सिंध में केतिरा ई भलोड़ शाइर पैदा कया आहिनि, जिन मां तनहा सखावत बि हिकु आहे। महिमान ख़ासि शाइर अदीब ग़ुलाम अली आमर चयो त तनहा सखावत शाइरीअ जे हवाले सां हिकु अकेडमी वारी हैसियत रखे थो, जेको रोज़ानो केतिरनि ई गज़लनि बैतनि खे जनम ॾींदो आहे। शाइर अदीब इक़बाल गाॾी चयो त सालगिरह नालो आहे पंहिंजे पाण सां एहतिसाब जो त गुज़िरियल साल में असां खां ॼाणाई ऐं अणॼाणीअ में जेके ग़लतियूं थियूं आहिनि उन्हनि जो अज़ालो करे नए साल में मुहबतुनि ॾांहुं कदम वधायो। साबिक़ा ज़िले राब्ता सेक्रेटरी लालण चन्ना चयो त तना सिंध जो ऐं साहिती परगिणी खैरपुर जो नौजवान शाइर आहे, जंहिंखे शाइरीअ जी दुनिया में वॾी ॾात मिलियल आहे जेका घटि शाइरनि खे मिलंदी आहे। शाइर अदीब शरीफ़ सूमरो चयो त तना सखावत मथां शाइरीअ जी देवी आशिका तना न रुगो सुठो सुरीलो शाइर आहे पर हिकु बाइख़लाक़ किरदार आला इंसान ऐं सुठो दोस्त बि आहे। महफ़िल जे मोहर शाइर अदीब तना सखावत पंहिंजे किताब में चयो त मां थोराइतो आहियां अदब दोस्तनि जो, ख़ासि तौर ते सिंधी अदबी संगत शाख हालाणी जे दोस्तनि शरीफ़ सुमरो इक़बाल गाॾी जो, जिन जो मुंहिंजे जनम ॾींहं जी तक़रीब कोठाई। हिते एतिरा सारा मुहबती माण्हू गॾु करे मूंखे मान बख़्शियो आहे।